Audio Jungle. अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा मेरापुर में सिंध साहबी ताज वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पारां तालके मेरापुर की बॉडी चेयरमैन ज़फ़र ज़गर की निगरानी में चूंडी वई, जंहिंमें सदर काज़ी अयाज़ आलिम, सीनियर नायब सदर निसार अहमद अंसारी, नायब सदर अतर जोखियो, नायब सदर 2 रेहान अंसारी, जनरल सेक्रेटरी इमरान मुगल, ज्वाइंट सेक्रेटरी परवेज़ अहमद शर, इतलाई सेक्रेटरी ज़फ़र गांगरो, प्रेस सेक्रेटरी वाजिद मेमन, अली हसन ख़ास केली चूंडिया विया। उन मौक़े ते चूंडियल सदर काज़ी अयाज़ चयो त सहाफ़ी बिरादरी जे दोस्तनि मूंखे जेका ज़िम्मेवारी ॾिनी आहे, मां सदन जी जाइज़ हक़नि जी हासिलात भरपूर आवाज़ उथारींदुसि। उन मौक़े ते काज़ी अयाज़ सभिनी दोस्तनि जो थोरो पिणु मञियो, जॾहिं त चेयरमैन ज़फ़र ज़गर चयो त समूरी सिंध जे सहाफ़ियुनि खे पंहिंजूं सियासी समाजी ज़ाती रंजिशूं ख़तमु करे हिकु ई प्लेटफॉर्म सिंध सहाफ़ी इताद में शमूलियत कराई सहाफ़ियुनि जी जदोजहद खे मज़बूत बणाइनि। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़।